जामशोरे में एसीबी तरफां शहर जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ रैली कढी धरणो कयो वियो। सागर जुमन बुर्दी, पीर बख्श सहारणा, हाफिज़ बख्शल सहिड़ी ऐं ॿियनि चयो त जामशोरो टाउन में इंतज़ामी पोस्टुनि ते करप्ट कामोरा बीठल आहिनि जिन रुगो पंहिंजा बिब भरिया आहिनि। जामशोरे जो काफ़ी टाइम खां वठी सिमनालो भरियो पिया हुन नेकार अञा ताईं कोन थियो आहे। असां इलाही चकर एहतिजाज कया आहिनि लेकिन को मसइलो हल न थियो आहे। जामशोरो सॼो बुनियादी मसइलनि जे वर चढ़ियल आहे। सॼो जामशोरो शहर खंडु बणियल आहे, पर पीपल्स पार्टी ऐं उन सां लाॻापियल वॾेरा जामशोरे शहर ते संजीदा न आहिनि, जेका बदकिस्मती चइबी जामशोरे जी। हितां जे माण्हुनि उन्हनि खे मैंडेट ॾिनो आहे, उन्हनि खे वोट ॾिनो आहे, उनजे बावजूद बि शहर वासियुनि जा मसइला साॻिया जा साॻिया आहिनि। असां सम्झूं था त हे मामला मसइला पीपल्स पार्टी उन सां लाॻापियल वॾेरा कॾहिं बि हल न कंदा। उन्हनि चयो त करप्ट कामोरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जी करप्शन सबबि हर तरफ़ गंदगी ऐं वाटर सप्लाई जो निज़ाम पिणु नाकारा बणियल आहे। अॻवाननि मुतालबो कयो त जल्द जामशोरो टाउन जा बुनियादी मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।